अहम ख़बर के हैदराबाद करियूं। हैदराबाद जी अदालत कराची के वापारी से 3 करोड़ रुपयनि जो फ्रॉड कंदड़ गिरफ़्तार जवाबदार की ज़मानत मंजूर करे छॾी आहे। 4th एडिशनल सेशन जज ग़ुलाम मुर्तज़ा बलोच जी अदालत जवाबदार एजाज़ बालादी के 1 लख रुपयनि जा मचलका जमा कराइण जो हुकुम ॾिनो। कराची वासी केटल फार्मिंग जो कारोबार कंदड़ ख़ादिम हुसैन चांडियो 21 डिसंबर 2021 ते हैदराबाद पहुची कैंट थाने ते तनवीर अहमद बालादी संदसि भाइरनि इशफाक बालादी ऐं एजाज़ बालादी ते फ्रॉड जो केस दाख़िल करायो हुयो। दरख़्वास्त गुज़ार मूजिब जानवरनि जे विकिरे ऐं ख़रीदारी लाइ 3 भाइरनि सां गॾिजी कारोबार कयो, जॾहिं त 14 सेप्टेम्बर 2021 ते भाईवारी ख़त्म करण बाद संदनि 3 करोड़ 15 लख रुपया रहिजी विया हुआ। हुन चयो त सेप्टेम्बर ऐं नवंबर 2021 दौरान हुननि 12 लख 60 हज़ार ऐं 11 लख 4 हज़ार रुपयनि जा 2 चेक ॾिना, जेकी बोक्स निकिता। अदालत फ्रॉड कंदड़ जवाबदार जे 1 लख रुपयनि जे मचलकनि एवज़ ज़मानत मंजूर करे वरिती। हैदराबाद खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर शब्बीर अबड़ो लाइन ते मौजूद है। जी शब्बीर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद की मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट कराची के व्यापारी से 3 करोड़ रुपयनि जो फ्रॉड कंदड़ गिरफ़्तार जवाबदार की ज़मानत मंजूर करे छॾी आहे। 4th एडिशनल सेशन जज ग़ुलाम मुर्तज़ा बलोच की अदालत जवाबदार एजाज़ बालादी के 1 लख रुपयनि जा मचलका जमा करण जो हुकुम ॾिनो। कराची वासी केटल फार्मिंग जो कारोबार कंदड़ ख़ादिम हुसैन चांडियो 21 डिसंबर 2021 ते हैदराबाद पहुची कैंट थाने ते तनवीर अहमद बालादी संदसि भाइरनि इशफाक बालादी ऐं एजाज़ बालादी ते फ्रॉड जो केस दाख़िल करायो। केस में हुन जो मौक़ुफ़ हो त जानवरनि जे विकिरे ऐं ख़रीदारी लाइ 3 भाइरनि सां गॾिजी कारोबार कयो। 14 सेप्टेम्बर 2021 ईस्वी ते भाईवारी ख़त्म करण बाद संदसि 3 करोड़ 15 लख रुपया रहिजी विया। सेप्टेम्बर ऐं नवंबर 2021 ईस्वी दौरान हिननि 12 लख 60 हज़ार ऐं 11 लख 4 हज़ार रुपयनि जा 2 चेक ॾिना, जेके बॉक्स निकिता। पुलिस केस दाख़िल करण बाद जवाबदार एजाज़ बालादी के गिरफ़्तार करे जेल उमाणियो हो, जॾहिं त तनवीर बालादी ज़मानत कराए छॾी हुई। अञा उन केस में नामज़द इशफाक बालादी रुपोश आहे। जी ठीक आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।